अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। सिंध जे वक्ती गवर्नर ऐं स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानिया ऐं संदसि जे फर्ज़ंद आगा शहबाज खान दुरानिया जे दोस्तनि अमरीकी वफ़द ग्लोबल एम्पावरमेंट मिशन पारां तारके गड़ियासीन जे ॿोध मुतासिरनि जे मदद लाइ पहुची विया। ग्लोबल एम्पावरमेंट मिशन टीम जे मेंबरनि जो चवणु हो त असांखे उन्हनि इलाइक़नि जी मदद करणी आहे जिते को बि ग़रीब माण्हुनि जी मदद नथो करे। असांजी पहिरीं तरजीह माण्हुनि खे खुराक ऐं सिधी सहूलियत ॾियणु आहे। असां मुतासिर माण्हुनि जे ॻोठनि में मुआइनो करे हर क़िस्म जी मदद मुयसरु कंदासीं। उन मौक़े ते हुननि केतिरनि ई ॻोठनि में मुतासिर माण्हुनि खे खाद खुराक जो सामान पिणु ॾिनो। ख़बरुनि जी दुनिया।